मेमनगोट पुलिस मुकाबले पर 3 ॾोहारनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई हुई आहे। उन हवाले सां तफ़सील मालूम कयो था सरवर मेमन खां। जी सरवर मेमन, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, गुज़िरियल रात देर सां मेमनगोट थाणे जी हद वाङण गोलाई बचल बाग जो मुबैना पुलिस मुक़ाबिलो थियो आहे, जंहिंमें पुलिस पारां फौरन खे बीहण जो इशारो कयो, जिन पुलिस ते फायरिंग कई ॾिनी। पुलिस जी जवाबी कार्रवाई में 2 जवाबदारनि खे ज़ख़्मी जॾहिं त हिक खे 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। मेमनगोट पुलिस जो चवणु आहे त इहे फोरू जेके हुआ ऐं शहरीन खे फुल जे इरादे सां इलाइक़े में गश्त करे रहियो आहे, त मेमनगोट जेका गश्ती पुलिस खेनि बीहण जो इशारो कयो त मुबैना जेके जवाबदार उन्हनि पुलिस ते सिधी फायरिंग करे ॾिनी, जंहिंखां पोइ पुलिस जी फायरिंग कई आहे, जंहिंमें 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जिन जी जेका सुञाणप आहे असगर जे नाले सां अहमद ऐं शुजा नाले सां कई आहे। मेमनगोट पुलिस जो चवण आहे त ज़ख़्मी जवाबदारनि खे इलाज लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। इन सिलसिले में एसीएच मेमनगोट जो वधीक चवण त जवाबदारनि वटां 2 पिस्टल, 1 मोटरसाइकिल, पिस्टल गोलियूं ऐं जेका नकदी रक़म आहे उहा बि हथ कई वई आहे। ऐं जेके जवाबदार आहिनि उन्हनि जो क्रिमिनल रिकॉर्ड जे हवाले सां जांच कई पई वञे। मेमनगोट पुलिस जो इहो बि चवणु आहे त जेके ज़ख़्मी जवाबदार उन्हनि खे इलाज लाइ जिला अस्पताल उमाणियो वियो आहे ऐं हिननि जी जेको ॾोहारी रिकॉर्ड आहे उहा जांच कई पई वेंदी, जीअं हिननि जे हवाले सां वधीक कार्रवाई करे सघिजे। जी सरवर मेमन, अवां जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।